चोर चोर थींदो आ, बिलो बिलो थींदो आ। दोस्तों हिकिड़े घर में रात जो चोर घिड़ियो। ऊंदहि सबब हथोराड़ियूं ॾेई हलण लॻो। अणॾिठे माहौल सबब कंहिं शइ तां थाबड़ियो त खड़को थियो। मालिक जागी पियो ऐं रड़ कयईं, केरु? चोर छड़ हणी बीह रहियो। मालिक ॿीहर रड़ कई, केरु? जंहिं ते ॿिली छिके तां हेठि टपो ॾेई म्याऊं म्याऊं कंदी हली वई। मालिक सम्झो खड़को छिके ते ॿिलीअ जे चढ़ण जो थियो आहे। इहो गुमान करे नओं सौं थी सुम्ही पियो। मालिक खोंगरा हणण शुरू कया त चोर बि अॻिते रिढ़ण शुरू कयो। सुतत कंहिं खट में लॻो त वरी खड़को थियो। मालिक खे संभाल थी वई। वरी रड़ कयईं, केरु? चोर छप हणी बीह रहियो। मालिक घणो ई केरु केरु कयो, पर का चुरपुर न थी त पक थियसि त का ॿिली गड़बड़ आहे। ॿिली हुजे त म्याऊं करे, कुतो हुजे त भौंक करे। पक को माण्हू आहे जेको छड़ हणी बीह रहियो आहे। हियां फाड़े रड़ कयईं, केरु? चोर दिल में चयो त मतां रड़ियूं करे ऐं आकए जागी पए। खेसि ॿिलीअ वांगुरु मुतमैन कजे त चङो। इहो ख़्याल पचाए पहिरीं गलो ठाहियईं ऐं पोइ कयईं, म्याऊं। ॿिली ऐं माण्हूअ जी म्याऊं जो फ़र्क़ु सही कंदे मालिक लठ खणी उथियो। केरु? चोर रड़ कई। ॿी ॿिली घर धणीअ लठ वराईंदे चयसि, चोर चोर थींदो आहे, बिलो बिलो थींदो आहे। मतिलबु त ॾोही केतिरो बि पाण खे लिकाए पर नेठि ज़ाहिर थिए, ॾोह लिकी नाहे सघंदो। उमेद कजे थी त हीअ वीडियो ॿियां खे वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि यारनि सां शेयर ज़रूरु कंदो।